प्यारी मां समझा थो हिन लॉकडाउन में कम वारियूं बि नथियूं अचनि तूं कम करे करे थकजी थी पई मां तुंहिंजी कुझु मदद कयां ॿुधो तव्हां पूजा करे वठो हाँ पूजा पूजा पाण खां न थींदी ॿियो कुझु कमु हुजे त चओ ठीकु आहे त ॿुधो पोइ तव्हां ईअं कयो तव्हां चादर बदिलाए वठो चादर अरे चादर त अच्छी साफ़ सुथरी लगी पई आहे उनखे बदलाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे ॿियो कुझु कमु हुजे त चओ हा त ॿुधो तव्हां ईअं कयो सवलो कमु कयो मंझंदि जो रोटी खां पोइ छाई खाईंदा आहियो न तव्हां छाई खाई कटे फ्रिज में रखी छॾियो हा हाणे तुंहिंजी हिन मुॾियुनि छुरियुनि सां बाफ़ियल पटाटा नथा कटजनि त छाई वरी किथां कटजंदी हाँ कमाल थी करी ॿियो कुझु कमु हुजे त चओ हा त ईअं कयो तव्हां आहे न चांहि ठाहे अचो फटाफट मिंट में ठही वेंदव चांहि तुंहिंजे हथ जी चांहि पीअण बिना मुंहिंजो त ॾींहुं शुरू न थींदो आहे त पोइ चांहि वरी मां कीअं ठाहियां ॿियो कुझु कमु हुजे त चओ ठीकु आहे चांहि मां ठाहे थी वठां हा तव्हां ईअं कयो न मशीन पई अथव पुठियां मशीन में कपिड़ा विझी अचो धोइण लाइ अरे बाबा मूंखे कहिड़ी ख़बर पवंदी त तोखे कहिड़ा कपिड़ा धोइणा आहिनि हाँ इहो तूं करे वठिजई ॿियो कुझु चओ ठीकु आहे छॾियो ॿिया कम तव्हां खां कान थींदा ईअं हिकु कमु कयो रंधिणे में मां बासण मले रखी आई आहियां इहे ख़ाली ॿ टे बासण ठाहे छॾींदा बासण जे मां ठाहे रखंदुसि न त रोटी ठाहिण वक़्तु तोखे ई बासण न मिलंदा ऐं ॿई मुंझंदी इन करे बासण तूं ई ठाहे रख हा ॿियो कुझु कमु हुजे त चओ त भला तव्हां फर्नीचर साफ़ कंदा अरे फर्नीचर त साफ़ लॻो पियो आहे तोखे बि आदत पइजी वई आहे खाली फर्नीचर साफ़ करण जी छॾ फर्नीचर खे ॿियो कुझु कमु हुजे त चओ मां हाज़िर आहियां हाणे तव्हां ई ॿुधायो तव्हां कहिड़ो कमु कंदा तूं ईअं कीअं थी ॻाल्हाईं मां तुंहिंजे लाइ सभु कुझु करण लाइ तयारु आहियां बसि जेको तूं चओ मां कुझु अलॻि नमूने सां त कान पई चवां हाणे चवां बि छा हाणे त को कम ई न रहियो आहे उहो ई त ॿई गॾिजी कमु कंदासीं त कमु फटाफट पूरो थी वेंदो ॿुध ॿियो कुझु कमु हुजे त चओ ओ राणी वञ न छॾे बासण मां मलींदो साईं राणी वञ न छॾे बासण मां मलींदो साईं बासण मां मलींदो साईं कपिड़ा मां धोईंदो साईं बासण मां मलींदो साईं कपिड़ा मां धोईंदो साईं वारी मां पाईंदो साईं फर्श मां धोईंदो साईं ओ राणी वञ न छॾे ॿार बि मां ॼणींदो साईं